सूरत शूरा आयत नंबर 30। अल्लाह से फरमाए थो, तर्जुमो आहे औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं जेका बि औखाई अव्हांखे पहुचंदी आहे सा अव्हांजे हथनि जी कमाईअ सबबा आहे ऐं घणनि गुनाहनि खां त ख़ुदा दरगुज़र कंदो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। औखाई जो मतिलबु आहे तकलीफ़ जेका तव्हांखे पहुचंदी आहे। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो, सूरह शूरा आयत नंबर 30। वार्निंग आहे, इशारो आहे हिकिड़ो। इशारो छा आहे, बल्कि वाज़े ॿुधायो वियो आहे असांखे त अलाह से फरमाए थो त ऐं जेका बि औखाई अव्हांखे पहुचंदी आहे, जेका बि तकलीफ़, जेका मुश्किल तव्हांखे पहुचे थी, सा अव्हांजे हथनि जी कमाईअ सबबा आहे। उहा तव्हांजे अमलनि जे करे आहे, तव्हांजे अफ़ालनि जे करे आहे। जेके अमाल तव्हां करे चुका हो, जेको कुझु तव्हांजा अमल रहियो आहे, जेका तव्हांजी प्रैक्टिस रही आहे, उन जे सबबा तव्हांखे तकलीफ़ूं पहुचनि थियूं, यानी उन्हनि तकलीफ़ुनि जी वजह असां पाण ई आहियूं। पोइ अॻियां अलाह साईं फरमाए थो त ऐं घणनि गुनाहनि खां त ख़ुदा दरगुज़र कंदो आहे। असां पहिरीं बि पढ़ियोसीं आयत में त जेकॾहिं असां जेके वॾा वॾा गुनाह असांखे मना कया विया आहिनि, उन्हनि खां असां बचंदासीं, मुड़ंदासीं, त नंढा नंढा गुनाह ग़लतियूं त अलाह पाण ई माफ़ु कंदो। इहो पहिरियों असां पढ़ी आया आहियूं। त हिन आयत में बि इहो ई फरमान आहे त ऐं घणनि गुनाहनि खां त ख़ुदा दरगुज़र कंदो आहे, यानी घणा गुनाह त अलाह असांखे माफ़ु थो कंदो रहे, यानी हर गुनाह जी असांखे सज़ा नथी मिले। उफ़, तव्हां थोरो गौर कयो इन शइ ते। त जेकॾहिं बंदे खे उन जे हर गुनाह जी सज़ा मिले, हर नंढो वॾो गुनाह ॼाणी वाणी अणॼाणाईअ में कयल, उनजो एट अ टाइम उन महिल हिसाबु थींदो वञे, गुनाह जो जेको तकलीफ़ आहे उहा मिलंदी वञे, सज़ा मिलंदी वञे, त असांजो कहिड़ो अंजाम थींदो, असांजो कहिड़ो हशर थींदो। ऐं जॾहिं का तकलीफ़ अचे थी त पोइ वावेला उन ते मचाइण जो असांखे को हक़ु नाहे। अलाह साईं फरमाए थो त जेका तकलीफ़ अचेव थी उहा तव्हांजे पंहिंजे अफ़ालनि जे करे आहे, पंहिंजे अमलनि जे करे आहे। पोइ तंहिंजे करे छा करिणो आहे? तौबा करणी आहे, आजिज़ रहणो आहे, सब्र करिणो आहे, शुकुरु करिणो आहे, माफ़ी वठणी आहे। कई गुनाह आहिनि जेके असां ॼाणी वाणी कयूं था, ऐं कई गुनाह आहिनि जिनखे असां गुनाह नथा सम्झूं, असां बसि करे था वञूं अणॼाणाईअ में, ग़फ़लत में, लापरवाहीअ में। त अलाह साईं घणा गुनाह त माफ़ु थो करे छॾे, दरगुज़र थो करे, बख़्शे थो छॾे। पर जेकॾहिं हर गुनाह जी सज़ा मिलंदी रहे त असां किथे था न रहंदासीं, असां पूरा न पइजी सघंदासीं। पोइ असांजी तौबा ऐं असांजी माफ़ी बि कमु न ईंदी। त अलाह साईं इहा वार्निंग आहे, इहा ख़बरदारी ॾिनी वई आहे, असांखे ख़बरदार कयो वियो आहे त पंहिंजे अफ़ालनि जे हथां, पंहिंजे अमलनि जे हथां तव्हां तकलीफ़ में था अचो हिन दुनिया में, त पोइ असांखे पंहिंजा अमल सुधारणा आहिनि। पोइ असांखे पंहिंजो एहतिसाब करिणो आहे, असांखे पंहिंजे अफ़ालनि ते गौर करिणो आहे त मूं किथे कोताही कई, किथे मूं कमी कई, किथे मूं गुनाह कयो, किथे लापरवाही कई, कहिड़े हंधि मूं अलाह जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई जो मूं ते हीअ तकलीफ़ आई आहे। इहो ॾाढो हिकिड़ो ॾुखियो मरहलो आहे त इंसानु पंहिंजा जेके हिन पंहिंजो एहतिसाब करे ऐं पंहिंजूं ग़लतियूं ॻोल्हे ऐं पंहिंजा गुनाह ॻोल्हे त मूं कहिड़ी लापरवाही कई। छो त असां इंसाननि जी फितरत आहे, असां जेको बि कंदा आहियूं त सम्झंदा आहियूं त मां त सही कयो, मां त सही आहियां, इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, मूं ग़लति थोरी कयो आहे। इहा ई सभिनी खां वॾी ग़लती आहे असांजी, असां पाण खे ग़लति न सम्झंदा आहियूं। ऐं पोइ असां जेके गुनाह ॼाणी वाणी या अणॼाणी में कयूं था, उन्हनि जी असांखे तकलीफ़ अखियुनि जे अॻियां ईंदी थी रहे, असां लोड़ींदा था रहूं पोइ दुनिया में। त ॾिसो, हिकिड़ी तकलीफ़ उहा बि हूंदी आहे जंहिंमें इंसानु अलाह सां शिकवा शिकायत कंदो आहे, अलाह खां परे थी वेंदो आहे। हिकिड़ियूं तकलीफ़ूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में इंसानु अलाह जे वधीक वेझो थी वेंदो आहे। सो हिकिड़ियूं आज़माइशियूं ऐं ॿियूं जेके आहिनि उहे सज़ा आहिनि। आज़माइश कहिड़ी आहे? जेका तकलीफ़ असांखे अलाह जे वेझो थी करे, जंहिंमें असां अलाह खे यादि कयूं था, उन ते तवकुल था रखूं, सब्र था कयूं, चङे वक़्त जो इंतज़ारु था कयूं, सम्झूं था त इहा तकलीफ़ असांजी अलाह लाहींदो, उहा असांजी आज़माइश आहे। ऐं जंहिं तकलीफ़ में असां वावेला मचायूं, पिटको कयूं ऐं रोऊं पिटियूं त मूंसां ज़ुल्म थियो, अलाह से मूंसां ईअं छो कई, हीअं छो न कई, त उहो सिधो सो असांजो गुनाहनि जो नतीजो आहे। त असांखे गौर करिणो आहे त जॾहिं का ज़िंदगीअ में तकलीफ़ अचे त पंहिंजो एहतिसाब करिणो आहे त मूं कहिड़े हंधि कमी कई, कहिड़े हंधि कोताही कई, कहिड़े हंधि मुंहिंजी ग़लती आहे, ऐं अलाह साईं नंढा गुनाह माफ़ु कंदो थो रहे त उनजो शुक्र अदा करिणो आहे। ऐं गहराईअ सां
गौर करिणो आहे। क़ुर शरीफ़ तर्जुमो पढ़ंदासीं त गौर करण जी असांखे थोरी सम्झ बि ईंदी न, ख़बर बि पवंदी त असांजे लाइ कहिड़ी कहिड़ी नंढे खां नंढी ॻाल्हि, वॾे खां वॾी ॻाल्हि जाइज़ आहे या नाजाइज़ आहे, सही आहे या ग़लति आहे, गुनाह आहे या सवाबु आहे। हिकु त क़ुर शरीफ़ तर्जुमे सां पढ़णो आहे, ॿियो का तकलीफ़ अचे त पंहिंजो एहतिसाब करिणो आहे, पोइ तौबा करणी आहे, पंहिंजी ग़लतियूं ॻोल्हणियूं आहिनि त कहिड़े हंधि असां ख़राबु कयोसीं, कुझु किथे मुंहिंजी ग़लती आहे। नंढा नंढा अहिड़ा नाशुक्राई जा जुमिला बि ॻाल्हाए वेंदा आहियूं त उहे असांखे कुफ्र में विझी छॾींदा आहिनि। त असांखे एहतियात करिणो आहे ऐं सोचणो आहे त जेके तकलीफ़ूं अचनि थियूं पंहिंजे अफ़ालनि जे अमलनि जे करे अचनि थियूं, त जॾहिं तकलीफ़ अचे, मां बार बार रिपीट थी कयां, त असांखे गौर करिणो आहे त मुंहिंजी कोताही किथे हुई, पोइ अलाह खां माफ़ी वठूं, सब्र कयूं, शुक्र कयूं ऐं आईंदा जे लाइ अहिड़े क़िस्म जूं ग़लतियूं करण खां तौबा कयूं। ऐं अलाह साईं असां सभिनीनि खे पंहिंजे हिन पाक कलाम खे पढ़ण जी, सम्झण जी, अमल करण जी तौफ़ीक़ अता करे। आमीन।